अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट संग हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे आल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर हलूं था अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं त शाहनवाज़ खान खे जेको बालाज खान पंहिंजो क़ैदी करे रखियो आहे दोस्तों, आम माण्हुनि सां गॾु क़ुराम खान जे मरण खां पोइ वरी पंहिंजे भाउ शाहनवाज़ खान खे क़ैद करे रखियो आहे। ऐं दोस्तों जॾहिं इहा ख़बर हुनजी घरवारी ऐं हुनजे पुट खे पवंदी त बालाज खान असांजे शाहनवाज़ खान के भी कैद कर छॾियो आहे दोस्तों। तो उनजी दिलि ते छा गुज़रनी जॾहिं त उन्हनि खे इहा ख़बर आहे त शाहनवाज़ खान पुलिस वठी बालाज खान जे दर ते वियो आहे, पर उनखे इहा ख़बर न आहे त हुनखे उन्हनि कैद करे छॾियो आहे दोस्तों। हाणे नेक्स्ट एपिसोड में हू सलाह कंदा त शाहनवाज़ जो घर न अचणु, राति सॼी गुज़री वञनि। इहो मतिलबु आहे त बालाज खान हुनखे को न को नुक़सानु ॾिनो आहे। इन जे करे असांखे पंहिंजे ॻोठु हलणो पवंदो ऐं उते हुनजी जांच करणी पवंदी त हू किॾे वियो। जी दोस्तों, ॿिए पासे मल्हार ऐं राबेल जे रिश्ते जी ॻाल्हि चिटी थी वई आहे दोस्तों। ऐं मल्हार जा पीउ माउ जेके आहिनि त राबेल सां संग करणु था चाहिनि मल्हार जो। ऐं नेक्स्ट एपिसोड में हू मुराद ॾे हली वेंदा, जॾहिं मुराद जे इनकार ऐं इक़रार ते ॿधल आहिनि दोस्तों। जॾहिं त राबेल ऐं मल्हार पाण में ख़ुशि आहिनि। उन्हनि जी जोड़ी हिकु बहितरीनु जोड़ी आहे। छो त दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इहे ड्रामे पापनगर जा मेन किरदार आहिनि दोस्तों। त उन्हनि जी माना जोड़ी आहे फिट आहे ऐं हू पाण सां हिक ॿिए सां प्यारु करनि था। पर उनजे पीउ बि जेको चाहे थो त उहो राबेल जो पासो आहे, पर माउ हुनजी जेका आहे त हू पंहिंजी भेण सां सड़ी पई आहे। त उहा ॾिसूं त छा पई करे दोस्तों, इनकार या इक़रार, उहा ख़बर हुनजी तॾहिं पवंदी जॾहिं मल्हार जा पीउ माउ हुनजे दर ते वेंदा दोस्तों। ॿिए पासे तव्हां ॾिसंदव त जेको आहे त जी त नेक्स्ट एपिसोड में वरियल खान ॿीहर हिकु भेरो ईंदो बालाज खान ॾे ऐं बालाज खान इहो चवंदो, जेकॾहिं तो वरी ॿीहर मुंहिंजे दर ते अचण जी कोशिशि कई त तूं पंहिंजे सिकंदर खान जे मौत जो ज़िम्मेवारु पाण हूंदे। तंहिं ते वरियल खान चवंदो, तो वटि असांजो एफ़ज़ो आहे। त हू बालाज खान फरमाईंदो त एफ़ज़ो इन करे आहे त बाबा असांजी ग़लती छॾाई न त मां तव्हां सां कॾहिं बि न ॻंढिजां। जी दोस्तों, त हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अपडेट ॿुधण ऐं ॾिसण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़।